कंबर रिपोर्टर महरम अली चांडो। तालका कबो सईद में MPA सरदार खान चांडो DC कंबर जावेद नबी कोसो जे तरफां मोकिलियल टीम मैनेजर अब्दुल वाहिद चांडो, उन जो भाउ अब्दुल हफीज़ चांडो ऐं मुख्तियारकार आसिफ लाखो साहिब ऐं डॉक्टरनि जी टीम समेत काछे जे रहवासियुनि वटि पहुची विया। उन मौके ते MPA सरदार खान मैनेजर अब्दुल वाहिद चांडो साहिल न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असीं डॉक्टरनि जी टीम समेत काछे में पहुता आहियूं। काछे जे रहवासियुनि खे मुफ़्त में चकास ऐं दवाऊं ॾिनियूं पयूं वञनि। असां लांच वापसि डबी पुल वटि मोकिली आहे, जेका खेमा ऐं खाइण पीअण जो सामान खणी ईंदी, जंहिं बाद ग़रीबनि में तक़सीम कयो वेंदो। उन मौके ते काछे जे रहवासियुनि नवाब सरदार खान चांडो उन जी टीम जो शुक्रियो अदा कयो। साहब पंहिंजी गाॾी असांजे मोकिली, जेको असां ॿेड़ी ते अची करे पंहिंजो दंग वारी हिन मस्जिद खां हितां लथा आहियूं ऐं नवाब साहब जी गाॾी ते चढ़ी करे असां हिते पहुता आहियूं। ऐं वेटनरी जानवरनि जा डॉक्टर बि असांखे जेको आहे त DC साहब ऐं नवाब साहब असांखे ॾिना आहिनि, जेके असां खणी अची हिन रेस ॻोठ पंहिंजो रेस फ़कीर जे ॻोठ में पहुता आहियूं। ऐं प्लस में रेस गुलाम रसूल चांडियो जे ओताक ते उते असां जेको आहे त कैंप कंदासीं। उन खां पोइ जेके बि इलाइक़े वारा हूंदा